बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अवां ॾिसी रहिया आहियो जीजलमार न्यूज़ HD ख़बर शामिल कयूं था। सिंध बार काउंसिल जे मरकज़ी सॾ ते नौशेरो फिरोज़ बार काउंसिल जे वकीलनि समेत नौशेरो फिरोज़ कंडियारो मोरो रियासती मेहरापुर जे वकीलनि अदालती कार्रवाई जो बाइकाट करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते ज़िले बार काउंसिल जे सदर अब्दुर्रहीम अब्बासी, अयाज़ हुसैन मर्री, शेर मोहम्मद उॼण ऐं ॿियनि चयो त वज़ीर आज़म इमरान ख़ान क़ौमी असेंबली जे स्पीकर आइन तोड़े मुल्क जे आइन तोड़े क़ानून सां मज़ाक़ कई आहे। असांखे अफ़सोस आहे त मुल्क पाकिस्तान हिकु आइनी ऐं क़ानूनी मुल्क आहे जंहिं ते डेमोक्रेसी हलाई पई वञे। उन्हनि चयो त मुल्क जे आइन खे टोड़े वॾी गद्दारी कई वई आहे। असां चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट खे गुज़ारिश कयूं था त तकड़ा क़दम खणी क़ौमी असेंबलीअ खे ॿीहर बहाल कयो वञे ऐं गद्दारी में मुलविस वज़ीर क़ानून, वज़ीर आज़म ऐं स्पीकर, डिप्टी स्पीकर ख़िलाफ़ क़ानूनी क़दम खया वञनि। ॿी सूरत में वकीलनि पारां मुल्क की तहरीक हलाई वेंदी। रिपोर्ट मंज़ूर मलिक, नौशेरो फिरोज़।